बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहज़ाद उमरानी तरफ़ां सिक भरियो सलाम क़बूल पे। दोस्तों चवंदा आहिनि त लतिर खे चकिर पहुचे। इहो पहाको ईअं ई नाहे ठहियो, इन में हिकिड़ी सदाकत आहे। तव्हांखे अहिड़ो हिकिड़ो मौज़ू ॿुधायां थो। ॻाल्हि थोरी खिल जी बि आहे, पर इन में गहराई वारो सुठो मक़सदु थो निकिरे, तव्हांखे पसंदि ईंदो। हिकिड़ो हमरा हुयो, उनखे ॿ पुट हुआ। हिकिड़ो तमामु सादो हुयो, ॿियो तमामु घणो चालाक हुयो। वो चालाक सुबुह जो उथी तड़बड़ कयूं, साइकिल कढियूं, इहो वञे थो पंहिंजे दोस्तनि सां घुमी फिरी मोटी अचे, ऐं सादे खे वीचारे खे सदाईं ॾाढो हथ में वञी गाह बि करे अचे, घर जी हली चली सॼो उहो करे, कमकार जेको बि हुजे उहो करे, ऐं हू सॼो ॾींहुं खपाइण जे कॾ। आख़िर खपाईंदे खपाईंदे हुनजो पीउ बि वीचारो फोत थी वियो। हाणे हिननि वटि जेका मिल्कियत बची उहा ई हिकिड़ी ढगी ऐं ॿी हिकिड़ी सवड़। हाणे सवड़ ऐं ढगी हिननि जी टोटल प्रॉपर्टी। सियाणे अची चयो त हाणे भाउ सां विरासत कयां। उहो जेको सादो हुयो उहो त सादो ई रहियो। सियाणे चयोसि बाबा हाणे मसइलो इहो आहे, तूं बि भाउ आहे, पीउ जी जेका मिल्कियत आहे उहा अचु त अधो अधु कयूं। जी भाउ तूं वॾो आहे, जीअं तोखे सम्झ में अचे। हुन सियाणे चयसि त ॾींहं जो सवड़ तुंहिंजी, राति जो मुंहिंजो। हुन चयो ठीकु आहे, को मसइलो न आहे। गऊं आहे, उहो अघु तुंहिंजो, पुठि मुंहिंजो। उहो वीचारो सादो छा करे, सॼो ॾींहुं गाह पठो करे अची हुन ॻूह खे खाराए तयारु करे, शाम जो ॾुधियूं, ॾाढो खीरु पीतियूं, कुझु खपायूं, ऐं वरी सवड़ राति जो सुम्ही। हो सॼी राति वीचारो थड़के, ॾींहं जो गाह पठो करे, राति जो वरी सीअ में थड़के। काफ़ी टाइम इहो किसो हलियो। जेको सादो हो उन सोचियो त मुंहिंजे त हथु कुझु बि न आयो, हीअ त मिल्कियत त विरासत थी, पर मुंहिंजे हथु त कुझु बि न आयो। हाणे मां कयां बि छा कयां। उहो ॻोठ जे हिकिड़े ॾाहे माण्हू वटि वियो, उनखे सॼी हक़ीक़त ॿुधाई त बाबे जी जेका मिल्कियत आहे उहा त ख़बर आहे सवड़ ऐं गऊं आहे। हाणे उन में मूंखे फ़ाइदो कुझु बि नथो पए। उन ॾाहे हिनखे ॿुधायो त मां तोखे जेको रस्तो ॾियां तूं उहो रस्तो अख़्तियार कर। चई ॿुधाए। चई ॾींहं जो सवड़ तुंहिंजो हूंदो आहे न? चई हा। चई सॼी राति उहो सुम्ही ॾींहं जो रखी छॾे न, नलके हेठों विझेसि, पुसाए छॾे सॼो। चयसि बाबा मुंहिंजो आहे, ॾींहं जो मुंहिंजी मर्ज़ी आहे, मां जीअं वणे उहे कयां, वञी पोइ वञी सुकणे रख। सवड़ ख़राबु थी वेंदो, सुकंदो ई कोन। हिन चयो भेण इहा सही आहे। चई ॿियो? चई जॾहिं गऊं जे ॾोहण में उहो वेहे त ॾंडो खणी अची अघु खे वठेसि। चयोसि भाउ अघु त मुंहिंजो आहे न, मुंहिंजी मर्ज़ी, मां जेॾी महिल कुटियांसि मार ॾियांसि। उहो जॾहिं खीरु ॾोहण लाइ वेहे, हे अची ॾंडनि सां वठेसि त काॾऊं खीरु ॾींदी। त हाणे जेको सियाणो हुयो, चालाक हुयो, उनजे दिमाग़ में अची ॻाल्हि वेठी त भेण को मुंहिंजो सादो भाउ आहे, इहो बि हाणे सियाणो थियो आहे, चालाक थियो आहे। हाणे सियाणे अची हिनखे घुराए ॿुधायो त बाबा हाणे ॻाल्हि ॿुध, राति जो बि सवड़ में असां गॾु सुम्हंदासीं, ऐं गाह पठो गॾु करे, खीर बि गॾु पीअंदासीं, ऐं जेको खपाईंदासीं तूं मां अधो अधु। सादे चयो सही आहे, इहो त ज़बरदस्त आहे, हीअ थियण बि ईअं घुरिजे। हाणे दोस्तो हिन सॼी ॻाल्हि मां, हिन सॼी हक़ीक़त मां असांखे जेको रस्तो थो मिले न, चवंदा आहिनि त लतिर खे चकिर पुॼे। हीअ जेका असांजी गवर्नमेंट आहे, हिनखे बि अहिड़ा डंडा मुंहं वारा हणजनि। असां सिर्फ़ु ऐलाननि में ख़ुशि आहियूं त हीअ शइ बि अवाम खे मिली, हीअ शइ बि अवाम खे मिली, हीअ शइ अवाम खे ॾींदासीं। मिले अवाम खे कुझु बि नथो। साॻे सादे माण्हू वारो कमु आहे त सवड़ ॾींहं जो असांजो, माना असांजे कम जो ई कोन्हे। गवर्नमेंट खे खारायूं, महिनत कयूं, उनखे ताक़तवर कयूं, असां गऊं वांगुरु त उनजे अघ खे असां खारायूं, ताक़तवर कयूं, खीरु ॾोही गवर्नमेंट खाई वञे। पोइ लतिर अगरि असां चकिर थींदासीं त तॾहिं असांजा वञी माहौल हल थींदा। हे असांजा मसइला ईअं हल थियण वारा न आहिनि। सभिनी खे जाॻणो पवंदो, सभिनी खे उथणो पवंदो। सोशल मीडिया बि हिकिड़ी वॾी ताक़त आहे। अगरि असां सभु जाॻंदासीं त असां पंहिंजा हक़, असां पंहिंजा मुफ़ाद हासिलु करे वठंदासीं। अगरि मुंहिंजो हीउ पैगाम तव्हांखे पसंदि अचे त शेयर ज़रूरु कजो। कंहिं नए वीडियो ते ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।